सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 6 सबक 11 सुबतो ऐं उबतो तनासिब डायरेक्ट एंड इनवर्स प्रोपोर्शन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ मिक़दार पाण में कीअं लाॻापो रखंदा आहिनि ऐं उन में सुबतो ऐं उबतो लाॻापो छा हूंदो आहे। यानी असां डायरेक्ट ऐं इनवर्स प्रोपोर्शन जे बारे में ॾिसंदासीं, जंहिंखे असां सिंधीअ में सिबतो या सुबतो ऐं उबतो तनासिब चवंदा आहियूं। ॿारो असां ॾिसी चुका आहियूं त ॿिनि या वधीक मक़दारनि जी ज़रब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट खे निस्बत चइबो आहे। उन भेट करण लाइ या निस्बत लाइ ज़रूरी आहे त मिक़दार बि हिकु जहिड़ा हुजनि ऐं एका बि साॻा हुजनि। Comparison of two or more quantities by multiplication and division is called ratio. हाणे असां जेकॾहिं प्रोपोर्शन ठाहियूं ॿिनि निस्बतुनि जो त प्रोपोर्शन में यानी तनासिब में ॿ निस्बतूं आहिनि ऐं उहे ॿई बराबरि आहिनि। सो इन में हिकिड़ी पहिरीं निस्बत आहे, उन निस्बत में बि हिननि ॿिन्ही जा एका ऐं मक़दार साॻा हूंदा, यानी साॻियो मक़दार हुअणु खपे ऐं साॻियो एक हुअणु खपे, छो निस्बत आहे, निस्बत इन खां सवाइ कोन ठहंदी। अहिड़ी तरह साॼे पासे वारी जेका निस्बत आहे उन जा बि मक़दार ऐं साॻिया एका हुअणु खपनि। हिन जा बि मक़दार एका साॻिया, हिन जा बि मक़दार एका साॻिया। पर हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा हिन जो ऐं हिन जो मक़दार ईअं हिकु साॻियो हुअणु खपे या इहे पाण में अलॻि थी सघनि था। अचो त असां हिनखे हिन अददनि खां हटी हिकिड़े शइ ते अचूं जंहिंखे असां सम्झी सघूं, तसवुरु करे सघूं, छुई सघूं। सम्झो त हिन पासे असां पेंसिलुनि जो तइदादु ॾेखारियो आहे। हीअ पेंसिलुनि जो तइदादु आहे, हिकिड़ी पेंसिल ऐं ॿ पेंसिलूं। ऐं हिन पासे असां उन्हनि जो मुल्ह ॾेखारियो आहे। पेंसिलुनि जो मुल्ह हिन पासे हूंदो, हीअ 10 रुपया ऐं हीअ 20 रुपया। सो हीअ निस्बत असां ॾेखारिया पेंसिलुनि जे तइदाद जी ऐं हिन पासे असां ॾेखारिया निस्बत उनजे मुल्ह जी। हिननि ॿिन्ही जा बि एका साॻिया आहिनि, ॿई रुपयनि में हूंदा ऐं हिन पासे पेंसिलुनि जो तइदादु आहे, ॿई अददनि में हूंदा। सो एका ई मक़दार साॻिया आहिनि। हीअ थी हिकिड़ी पेंसिल ऐं हीअ थियूं असांजो उनजी क़ीमत 10 रुपया। हिकिड़ी पेंसिल 10 रुपयनि में, हिकिड़ी पेंसिल 10 रुपयनि में ऐं ॿ पेंसिलूं 20 रुपयनि में। सो हाणे असां ॾिठो त हिन पासे बि असांजा एका ऐं मक़दार साॻा आहिनि ऐं हिन पासे बि एका ऐं मक़दार साॻा आहिनि, पर हीअ पाण में हिक जेतिरा न आहिनि। हीअ एका हिन जा अलॻि आहिनि ऐं हिन जा एका अलॻि आहिनि। हिन जो मक़दार बि अलॻि आहे ऐं हुनजो मक़दार बि अलॻि आहे। सो ॿारो इन मां असां नतीजो कढियो त तनासिब में ॿिन्ही पासनि वारनि निस्बतनि जा मुख़्तलिफ़ मक़दार ऐं एका थी सघनि था। हाणे अचो त असां अॻियां ॾिसूं पेंसिलुनि वारी मिसाल खे। जेकॾहिं असां हिकिड़ी पेंसिल वठंदासीं त हुनजो मुल्ह 10 रुपया हूंदो, 2 वठंदासीं त 20 हूंदो, 3 वठंदासीं त 30 हूंदो, 4 वठंदासीं त 40 रुपया ॾियणा पवंदा, 6 वठंदासीं त 60 ॾियणा पवंदा, पर 12 पेंसिलूं वठंदासीं त 120 रुपया ॾियणा पवंदा। हाणे छा थो थिए त जीअं असां पेंसिलुनि जो तइदादु वधायूं था उअं मुल्ह बि वधे थो। पेंसिलुनि जो तइदादु वधियो, मुल्ह बि वधियो। इन जे करे असां चऊं था त तइदाद जे मटण सां मुल्ह मटिजे थो ऐं तइदाद ऐं मुल्ह उन जे करे पाण में लाॻापियल आहिनि। यानी तइदाद ऐं मुल्ह इन्हनि जो पाण में लाॻापो आहे। हीअ ॿई लाॻापियल क्वांटिटीज़ आहिनि। सो हाणे असां छा ॿ नतीजा कढिया। पहिरियों नतीजो असां इहो कढियो त तनासिब में ॿिन्ही पासनि वारनि निस्बतुनि जा मुख़्तलिफ़ मक़दार एका थी सघनि था। ऐं ॿियो असां नतीजो कढियो त तनासिब में ॿिन्ही पासनि वारा मक़दार पाण में लाॻापियल आहिनि। हाणे उन्हनि जा एका बि मुख़्तलिफ़ आहिनि, पाण में लाॻापियल बि आहिनि। आहे न मज़े जी ॻाल्हि। उन जे करे तनासिब मुख़्तलिफ़ मक़दारनि जो लाॻापो ज़ाहिर करे थो। Proportions show relationship of different quantities. मुख़्तलिफ़ मक़दार जेके असां निस्बत में कोन पिया करे सघूं, हाणे तनासिब में असां मुख़्तलिफ़ मक़दारनि खे पाण में लाॻापो ज़ाहिर करे सघूं था, पाण में भेटे सघूं था। मक़दारनि जो लाॻापो पाण में कीअं थो थी सघे। जॾहिं असां शयुनि जी ॾे वठि ख़रीदो फ़रोख़्त या वापारु था कयूं त उन में तइदादु शइ जो ऐं रक़म केतिरी ॾियणी आहे या क़ीमत केतिरी ॾियणी आहे, उनजो पाण में लाॻापो आहे।
जॾहिं असां हलूं था मुफ़ासिलो तय था कयूं त मुफ़ासिले ऐं वक़्त जो लाॻापो आहे। असां कपिड़ा सिबाइण था वञूं त केतिरा जोड़ा था सिबायूं, उन जे हिसाब सां कपिड़े जी ड्रेग खपंदी आहे। सो जोड़नि जे तइदाद ऐं कपिड़े जी ड्रेग जो लाॻापो आहे। असां ॼण ॿुधूं था त जेतिरो असां परे वेंदासीं जितां आवाज़ थिए थो ओतिरो असांखे आवाज़ आस्ते ॿुधण में ईंदो। सो मुफ़ासिले में ऐं आवाज़ जी बुलंदीअ में बि तालुक़ु आहे। अहिड़ी तरह जॾहिं असां कमु कयूं था त मक़दार वक़्तु ऐं कमु कंदड़ जो तइदादु उन्हनि जो पाण में लाॻापो आहे। त केतिरा माण्हू कमु कंदा, केतिरे वक़्त लाइ कंदा ऐं केतिरो कमु कंदा, इहे पाण में लाॻापियल आहिनि। सो जेकॾहिं असां ॾिसूं त लाॻापो जेकॾहिं वापार जो आहे त असां ॾिठो तइदाद ऐं रक़म जो पाण में लाॻापो आहे। हाणे जेकॾहिं असां वापार में असां जेकॾहिं तइदाद वधाईंदासीं त असांखे रक़म बि वधीक ॾियणी पवंदी। पंध ऐं सफ़र में असां जेकॾहिं मुफ़ासिलो वधीक तय कंदासीं त असांखे वक़्तु बि वधीक लॻंदो, ॿई वॾा मथे थींदा। जेकॾहिं कपिड़नि सिबाइण में असांखे वधीक जोड़ा खपनि त कपिड़े जी ड्रेग बि वधीक थींदी। आवाज़ में छा थींदो, जेतिरो असां परे वेंदासीं मुफ़ासिलो वधंदो ओतिरो आवाज़ जी तेज़ी घटि थी वेंदी, असांखे आवाज़ आस्ते ईंदो। जॾहिं कमु कंदासीं त जेतिरो कम जो मक़दार वधंदो, घणो कमु करिणो पवंदो, ओतिरो असांखे वक़्तु घणो लॻंदो। पर जेतिरा असां कमी वधीक आणींदासीं, कमी यानी मज़दूर या कमु करण वारा, ओतिरो असांखे वक़्तु घटि लॻंदो। सो हाणे असां छा ॾिठो, असां इहो ॾिठो त कुझु तइदाद अहिड़ा आहिनि जेके हिकिड़ो वधे थो त ॿियो वधे थो, पर कुझु मक़दार अहिड़ा बि आहिनि जेके हिकिड़ो वधे थो त ॿियो घटिजे थो, जीअं आवाज़ में ऐं कम में असां ॾिठो। सो मक़दारनि जो लाॻापो वाध ते वाध बि थी सघे थो ऐं वाध ते खोट बि थी सघे थो। ॿ मक़दार पाण में अहिड़ी तरह लाॻापियल आहिनि जो जेकॾहिं हिकु शइ जंहिं निस्बत सां वधे थी त ॿी शइ बि साॻी निस्बत सां वाधाए थी, या जेकॾहिं हिकु शइ जंहिं निस्बत सां घटिजे थी त ॿी शइ बि साॻी निस्बत सां घटिजे थी। असां उन हालत खे ॿिन्ही मक़दारनि जो सुबतो तनासिब चवंदा आहियूं। यानी when two quantities are related in such a way that one quantity increases in a given ratio, the other also increases in the same ratio, and vice versa, यानी उनजे उबतड़। In this situation, there is a direct proportion between both quantities. हिन खे असां सुबतो तनासिब या डायरेक्ट प्रोपोर्शन चवंदा आहियूं। ॿ मक़दार पाण में अहिड़ी तरह लाॻापियल आहिनि जो जेकॾहिं हिकु शइ जे निस्बत सां वधे थी त ॿी शइ बि साॻी निस्बत सां घटिजे थी, या जेकॾहिं हिकु शइ जंहिं निस्बत सां घटिजे थी त ॿी शइ बि साॻी निस्बत सां वाध थी खाए। उन सूरत में उन हालत खे ॿिन्ही मक़दारनि जो उबतो तनासिब चइजे थो। When two quantities are related in such a way that if one quantity increases in a given ratio, the other decreases in the same ratio. In this situation, there is an inverse proportion between both quantities. हिन खे असां उबतो तनासिब या इनवर्स प्रोपोर्शन चवंदा आहियूं। इल्म रियाज़ी जी ॿोलीअ में तनासिब खे हिन निशान सां ज़ाहिर कबो आहे। तव्हां हिनखे इंफिनिटी जे निशान सां कंफ्यूज़ न कजो। इंफिनिटी में ही ॿई पासा बंदि हूंदा आहिनि, हिन में ही पासो खुलियल आहे। सो जेकॾहिं असांखे सुबतो तनासिब ॾेखारिणो आहे त असां लिखंदासीं ए, हीअं तनासिब जो निशान आहे बी, ऐं हिनखे पढ़ंदासीं ए इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी। ए इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी। पर जेकॾहिं असांखे उबतो तनासिब ॾेखारिणो आहे त असां हुनखे लिखंदासीं ए क्वांटिटी लिखी, तनासिब जो निशान लिखी ॾिसी 1/m लिखंदासीं, यानी ॿी क्वांटिटी लिखंदासीं त उन में थींदो, पढ़ंदासीं टी इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू एम, यानी इनवर्स प्रोपोर्शन में हिकु भाङे उहा क्वांटिटी थींदी आहे ऐं हिते सिधो सिधो उहा क्वांटिटी थींदी आहे। वारो अचो त असां पेंसिलुनि जे तइदाद ऐं उनजे मुल्ह जो मिसाल हिकिड़ो दफ़ो वरी ॾिसूं। हिन पासे असां वटि पेंसिलूं आहिनि, हिन पासे असां वटि मुल्ह आहे। हाणे ॾिसो त हिकिड़ो पेंसिल जेका आहे उनजो मुल्ह 10 आहे, ऐं पर ॿिनि पेंसिलुनि जो मुल्ह 20 रुपया आहे। सो असां जेकॾहिं हिन खे हिन सां कंपेयर कयूं, हिन खे हिन सां कंपेयर कयूं त छा थो थिए, असां जेको आहे हिन पासे वरितो हिकिड़ी पेंसिल, उनजी मुल्ह, उनखे असां वंड कयो, मुल्ह खे
तइदाद सां वंड कयोसीं, 10 खे वंड कयोसीं 1 सां, जवाबु आयो 10। अहिड़ी तरह हिन खे ऐं हिन खे कंपेयर करण लाइ असां हिन जे मुल्ह खे हिन जे तइदाद सां वंड कंदासीं। 20 खे ॿिनि सां वंडियोसीं त जवाबु आयो 10। हाणे असां ॾिठो त हिते ॿिन्ही सूरतुनि में जवाबु आयो 10। ऐं जेकॾहिं असां वधीक पेंसिलूं खणूं हा त 10 साॻियो हुजे हा, 30 40 50 जेतिरो खणूं हा, 5 पेंसिलुनि जा 50 हुजनि हा, वंड कयूं हा त वरी असां वटि 10 अचनि हा। सो इहो क्वांटिटी गैर मुतग़यर आहे, न मटिजंदड़ वारी आहे, या अंग्रेजी में हुनखे असां कांस्टेंट चवंदा आहियूं। सो इहो असांजी कांस्टेंट आहे, इन खे असां प्रोपोर्शनलिटीअ जो कांस्टेंट चवंदा आहियूं। गैर मुतग़यर मक़दार या न मटिजंदड़ क्वांटिटी यानी कि सिर्फ़ु कांस्टेंट चवंदा आहियूं। हाणे हिन में असां ॾिठो त पेंसिलुनि ऐं उनजे मुल्ह में जेको कांस्टेंट आहे उहो आहे 10। उहो 10 छा आहे? गौर कयो, हिकिड़ी नई शइ आहे, हिकिड़ी नई क्वांटिटी आहे। उहो आहे हुनजो अघु, रुपया फी पेंसिल जंहिंखे असां चवंदा आहियूं। उनजे करे असां चवंदा आहियूं त मुल्ह खे पेंसिल जे तइदाद सां वंड कंदासीं त असांखे हुनजो अघु मिलंदो, त हर पेंसिल केतिरे जी आहे, फी पेंसिल यानी हर पेंसिल केतिरे जी आहे। सो इहो असांखे हुनजो अघु मिली वियो। ॿारो लाॻापियल मक़दारनि जी वंड उपत खे अघु या शरह चइबो आहे, अंग्रेजी में हुनखे रेट चइबो आहे। सो अहिड़ी तरह जेकॾहिं फ़ासिले ऐं वक़्त खे असां ॾिसूं त केतिरे वक़्त में केतिरो फ़ासिलो तइ थो थिए, यानी फ़ासिले जे तइ थियण जो अघु या शरह छा आहे, त उनखे असां ॿियो नालो रफ़्तार ॾींदा आहियूं। अहिड़ी तरह वज़न ऐं हुजम यानी वेट बाय वॉल्यूम, उनखे असां जॾहिं असां वंड कंदा आहियूं त असांखे डेंसिटी यानी कंहिं शइ जी कसाफ़त मिलंदी आहे। सो असां ॾिठो त जॾहिं असां ॿ मक़दार जेके लाॻापियल आहिनि उन्हनि खे हिक ॿिए सां वञूं था त असांखे हिकिड़ो टियों मक़दार थो मिले, यानी असां वटि लाॻाप में हाणे 3 मक़दार आहिनि, जीअं फ़ासिलो, वक़्तु ऐं रफ़्तार, वेट, वॉल्यूम ऐं डेंसिटी। अहिड़ी तरह हर सूरत में जॾहिं तनासिब जे हिसाब सां 2 मक़दार पाण में कंपेयर थींदा आहिनि या उनजो अघु निकिरंदो आहे त अघु हिकिड़ी 3 मक़दार हूंदो आहे। अचो त हाणे असां इहे जेके 3 मक़दार निकिरनि था उन्हनि जो पाण में तालुक ॾिसूं त उन्हनि लाॻापियल मक़दारनि जो तालुक छा आहे। असां ॾिसंदासीं मिसाल ते फ़ासिले, वक़्त ऐं रफ़्तार जी मिसाल ते। सो फ़ासिले खे असां अंग्रेजी में डिस्टेंस चवंदा आहियूं, उनखे मां डी लिखंदुसि। वक़्त खे असां टाइम चवंदा आहियूं, उनखे मां टी लिखंदुसि। ऐं रफ़्तार खे असां स्पीड चवंदा आहियूं, उनखे मां एस लिखंदुसि। सो हिन महिल असां ॾिसंदासीं डी, टी ऐं एस जो पाण में तालुक, इन्हनि टिनी मक़दारनि जो पाण में कहिड़ो तालुक आहे। असांखे ख़बर आहे त इन में असांखे कंहिं हिकिड़े मक़दार खे कांस्टेंट हुजणु ज़रूरी आहे, छो त जेसिताईं उहो न मटिजंदड़ न हूंदो तेसिताईं असांखे लाॻापो ख़बर कोन पवंदी। सो असां जेकॾहिं सम्झूं त एस यानी स्पीड असांजी कांस्टेंट आहे, यानी साॻी रफ़्तार सां वञूं पिया था त छा थींदो, जेकॾहिं साॻी स्पीड सां वञूं पिया था त असां जेकॾहिं फ़ासिलो वधाईंदासीं त असांखे वक़्तु घटि लॻंदो या वधीक लॻंदो, वधीक लॻंदो। ऐं वधीक वक़्तु लॻाईंदासीं त घणो परे हलाईंदासीं। सो उनजे करे असां चई सघूं था त जॾहिं एस कांस्टेंट आहे त असां वटि आहे जेको तनासिब थिए थो उहो आहे डायरेक्ट, यानी डी इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, सुबतो तनासिब आहे। अहिड़ी तरह हिनखे असां उबतो बि लिखी सघूं था, ॿिए तरीक़े सां मतिलबु ईअं बि लिखी सघूं था त टी इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी। इहे ॿई बराबरि शयूं आहिनि। जेकॾहिं असां वटि टी यानी टाइम कांस्टेंट आहे, यानी साॻे वक़्त में वञिणो आहे, फ़ासिलो तइ करिणो आहे वधीक, त छा करिणो पवंदो, असांखे रफ़्तार वधाइणी पवंदी, ठीकु आहे। या जेकॾहिं रफ़्तार घटि कईसीं त असां घटि फ़ासिले ते वञी सघंदासीं। उनजे करे ॿई घटि था थियनि, उनजे करे इहे पाण में डायरेक्टली रिलेटेड आहिनि। ऐं हिनखे मां लिखी सघां थो उन तरीक़े सां एस इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी। हाणे असां ॾिसूं था टीं सूरत जंहिंमें असांजो स्पीड माफ़ कजो डिस्टेंस बराबरि आहे, डिस्टेंस कांस्टेंट आहे। स्पीड असां ॾिसी छॾियो, टाइम ॾिसी छॾियोसीं, हाणे डिस्टेंस असांजो कांस्टेंट आहे, यानी गैर मुतग़यर आहे, तब्दील कोन थो थिए, मटिजे कोन थो, यानी साॻे फ़ासिले ते वञिणो आहे। जेकॾहिं साॻे फ़ासिले ते वञिणो आहे, असां रफ़्तार वधाई त टाइम घटि लॻंदो या वधीक, घटि लॻंदो। पर जेकॾहिं असां स्लो थी वियासीं यानी घटि स्पीड ते वियासीं त टाइम वधीक लॻंदो। सो इन में असां सम्झूं था त हीअ ॿई पाण में हिन जो उबतो तनासिब आहे, यानी
इनवर्स प्रोपोर्शन आहे, सो उन जे करे इहो प्रोपोर्शन थींदो S इज़ इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, या इनखे असां वरी लिखंदासीं त T इज़ इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू S। सो अहिड़ी तरह ॿारो असां ॾिठो त जेके टे लाॻापियल मक़दार थियनि था उन्हनि जो पाण में केॾो इंट्रस्टिंग क़िस्म जो, केॾो दिलचस्प क़िस्म जो तालुक थिए थो। ॿारो अञे ते असां पंहिंजे हिन सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।